सरदार अहमद खान जांगे साहब पिंडाल में आयल मुझे जांजा बरादरी साझा दोस्त जेके वारा संभल हितों मेड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर और साझा मुस्लिम दोस्त अस्सलाम वालेकुम। बिरादरी के सदन के भाइरन की जय 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 ते असांखे सभु गॾिजी इस्तेमाल करे इज़त करियो वॾी महिरबानी। अॼु कोशिशूं मेहड़ खां परे करण जूं घणियूं माण्हुनि कयूं, उहे हितां जा उहे कुझु असांजे ज़िले जा बि लीडर हुआ जेको पाण खे अलाए छा सम्झी हिते इहा कोशिशि करे हिकिड़ो ड्रामो कयो। अल्हम्दुलिल्लाह मेहड़ में आया आहियूं, तव्हां सभु ॿाहिरनि सां गॾु आहियूं। इंशाअल्लाह जल्द मेहड़ में घर भी हूंदो। ईअं को चऊं त साईं हितां असांखे झले सघण जी ताक़त हिकु अलाह खे जेके पाण खे लीडर समझंदा मेड़ जा उहे हाणे ईअं खणी चवां न इधर का न उधर का। कन खोले हर को ॿुधे हली खिलंदा ऐं हिते तव्हां फोटू कढियो था त सुबुह जो उहो बि कोरट हुजे खणी ईंदा आहिनि त बाबा हे अलाए हिते फोटू था कढाइनि, फोटू न कढाईंदासीं असांजो घर हिते अचे वेही बि ॾेखारींदासीं असांजो शहर आहे। जेके बि ॿाहिरि आहिनि न सिर्फ़ु चांडिया आहिनि पर ॿिया बि दोस्त असांजा सुञा थिया जेके बि हिते पाड़े में वेठल असांजा ॿाहिरि आहिनि सभु असांजा ॿाहिरि असां इंशाअल्लाह ताला जे पंहिंजे ज़िले में बि ख़िदमत कई आहे त हिते बि ख़िदमत कयां, हिते बि करे ॾेखारींदासीं। जय भुटो।